अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। मैम साहब तू कह रही हिते अचण जो मकसद? मां हेल्थ वर्कर आहियां। पर मैम साहब हिन घर में तो को नंढो ॿार कोन्हे। अच्छा त तू हिन घर जो मालिक आहीं? मां हिन घर जो मालिक न, दरअसल नौकर आहियां। आसिफ तू ही छा थो चवीं? तू नौकर न पर मुंहिंजो पुटु आहीं पुटु। चाचा ही त चवे थो त मां हिन घर जो नौकर आहियां। मैम साहब मां यतीम हुयुसि, मूंखे रहण लाइ न का छत, पाइण लाइ न कपिड़ा, खाइण लाइ को मानीअ टुकुर। उन महिल मुंहिंजे मथे ते शफ़क़त जो हथ रखी मूंखे ताते पाले वॾो कयो। ही मुंहिंजो पीउ न बल्कि पीउ खां वधीक आहे। आसिफ मां तोखे पालियो आहे, इन जो मक़सदु न आहे त तू मुंहिंजो पुटु न आहीं। बाबा बाबा मूंखे माफ़ कजो, मां तव्हांजो पुटु आहियां। आसिफ मूंखे बि 5 पुट आहिनि, उन्हनि खां वधीक मूंखे तूं प्यारो आहीं। बाबा बाबा मूंखे माफ़ कजो। पुट ही कंहिंजी धीउ आहे ऐं किथे वेठी आहे? बाबा ही छोकिरी हेल्थ वर्कर आहे। चाचा मां मास्टर दोदे जी न्याणी आहियां ऐं असां हिते ई रहंदा आहियूं। अच्छा त मास्टर दोदे जी न्याणी आहीं? हा चाचा हाणे मां हलां थी, ख़ुदा हाफ़िज़। चङो पुट, अल्लाह भाई। मास्टर दोदे खे मुंहिंजा सलाम चइजांइ। मास्टर दोदो मुंहिंजो बचपन जो दोस्त आहे। चङो बाबा मां बि हलां थो, ज़मीन ते ट्रैक्टर था हलनि।